साईं रईसता मोहम्मद कहिड़ा हाल न ख़ुशि आहियो तव्हां? सभु ख़ैर आहे, जोड़ भर सभु ख़ैर ख़ुशि सभु ख़ैर अलाह से ख़ुशि कनि। असां ॿुधो आहे त तव्हां शुरू खां वठी सिंध जो जेको मशहूरु फनकार हो सोना खान बलोच, उन सां तव्हांजो इश्क हो बराबरि ऐं उन सां तव्हां मिलण जूं बि कोशिशूं कयूं ऐं कुझु तव्हांखे उनजे मतिलबु शुरूआती ज़िंदगी जा बि तफ़सील हाल अहवाल मालूमात आहिनि। जीअं ख़बर पई आहे त तव्हां ॿुधो आहे त को दर्ज़ी हूंदो हो सोना खान, नायब जाम में दर्जी हो, उते असां वॾा ॻाल्हियूं कंदा दर्द को कमु कंदो हो। उते दर्द को कमु कंदे 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 ओचितो हिन जो कलाम जो यादि अची वियो, अखियूं ढोलण मुंहिंजो तोसां अड़ियूं, अखियूं ढोलण मुंहिंजो न कयां जे प्यार तोसां ॾुखड़ा जो ॾिसां हुन जा हुन पासे आहे इहो कलाम। हिन जो कलाम चवंदे चवंदे हीउ जो जेके धुन में हो न कलाम यादि चवंदे कयो, पोइ ॿियो जो भर भर दर्द इहो हुन चयो अदा होशियारी कर कपिड़े में सुई कोन चले, सुई तुंहिंजी आङिरी में लॻल आहे। वाह वाह, कोई करे हिन इश्क में ख़बर ई न पई, इश्क में ख़बर न पई त सुई किथे पई वहे। पोइ इन टिना घरनि में उहा सुई अची वई आहे। असांजा वॾा हे ॻाल्हियूं कंदा हुआसीं, रूबरा कोन हुआसीं पर वॾा ॻाल्हियूं कंदा इहो चकर। बाक़ी हिकिड़े ॿिए चकर में वरी असां जो हमरा चा कोन जामचोरे में चा कोन पुछण वियासीं, उते जो आयासीं हैदराबाद स्टाम ते आयासीं, ज़िक्र इहो पियो हलियो हुन गाॾी वारनि जो टंडो वादम टंडो वादम। मूंखे ॾाढो शौक़ु हो हिन ॻाल्हि में, 1978 जी ॻाल्हि आहे। शौक़ु अची कयो त कंहिं बि तरीक़े सोना खान सां मिलां, पर आउं नंढो मुड़दो हुयुसि ऐं ग़रीब जा दौर बि हूंदा हुआ। पोइ कोन बि पोइ उते मां मुहबत मूंसां गॾु हो, कमाल फ़क़ीर गॾु हो, मां मुहिलिया सां गॾु हो ऐं हुउसि। पोइ असां उते चढ़ियासीं रियाद वारी गाॾी में अची वियासीं उते रियाद में, पुछा कयो सोना खान सां मिलणो आहे त मुंहिंजो लाइन पार खां हुन पासे आहे। पोइ शहर खां ओभर तरफ़ लाइन पार हो, उते पुछाईंदे वियासीं जो मंज़ूर खान नाले हिकिड़ो मरी वियो, उन वटि वञो तव्हांखे उहो ॾस थींदो। मंज़ूर खान मरी। पोइ उन खे पुछाईंदे वञो उतां किथे पहुतासीं, हुनजो असांजा मंज़ूर खान मरी आऊं वञा इहो परियां घर अथसि। पोइ हिकिड़ो पखाली हो पाणी वारो हो, टांकी पाणी खां पाईंदो हो, उहो असांखे घराए ॾिनई। उन ते दरवाज़ो खड़कायो, पोइ पखाली असां गॾु हलियो। पोइ हुन दरवाज़े ते हली असांखे चवंदे बाबा हीअ सोना खान जो घरु आहे। दरवाज़ो खड़कायईं त अंदरां माई आई, असां हीअ सोना खान जा महिमान आया आहिनि जमाली आहिनि ऐं सोना खान मिलणु चाहिनि था। ऐं पोइ उनजो असीं वियासीं त पोइ माई चयो त अदा वियो बाबा वियो पाणी भर दवा वठण वियो जामचोरे, हिते न आहे। पोइ करे राति रहियासीं मंज़ूर खान वटि, ॿिए ॾींहुं बि 12 ते रहियासीं, मन मुलाक़ात न थिए, मतिलबु तड़पो ई एतिरी तव्हांखे? हा इरादो हो पर कोन मुलाक़ात थी वियो। पोइ ख़बरूं पोइ वापसि आयासीं। उन ते सोना खान जा रिकॉर्ड पिया ॿुधो? सोना खान जा रिकॉर्ड। अच्छा, सोना खान जो कहिड़ो रिकॉर्ड तव्हांखे वध खां वधि पसंदि आहे? पसंदि सभई पसंदि आहिनि, पर मुंहिंजे पसंदि जो इहो रिकॉर्ड घणो आहे, मूंखे ॾियो को पुनल जो 10 ॾींहं जो इहो गुलाम नबी जोड़ण साहिब मूंसां थोरो कयो, हाणे मूंखे ॾिनई मशहूरु रिकॉर्ड आहे, मूंखे ॾियो को अब्बास लिजा जो कलाम आहे। हा अब्बास लिजा जो कलाम। अच्छा, ॿियो तव्हां